अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू अनदर व्लॉग। दोस्तों आज रमज़ान जो चांद नज़र अची वियो सभिनीनि खे मुबारक हुजे। अॼु वेंदासीं शहरी जो सामान वठणु, पोइ घर मोटींदासीं मां सैर बि करेंदुमि। वार भी फैज़ान जा वार जेका आहिनि उहे वॾा थी विया आहिनि। फैज़ान जेको आहे कटिंग बि करींदो, जेको आहे शहरी जो सामान बि वठंदो। फैज़ान जेको आहे सुभाणे जेको आहे पहिरियों रोज़ो रखंदो। पहिरियों रोज़ो रखंदे न, हा अचो फैज़ान जो रोज़ो हूंदो वधको आहे। जे मां रोज़ो रखंदासीं न अबू, जे मां रोज़ो रखंदासीं न पोइ वीडियो बनाईंदासीं। फैज़ान जो रोज़ो जेको हूंदो आहे उहो वधको हूंदो आहे, 12 ताईं हूंदो आहे। की पूरो रखंदे फैज़ान हाणे? यार अॻे जेकी आहे न मां सां थी वई ग़लती है न, उहा कहिड़ी उहा चओ न, ॿुधाए। उहा चओ न जो टोड़ियूं अॻे थी वई मां हिकु जॻह गुरगुली कयमि गुरगुली जो कयमि मां छा थो मुंहिंजे पाणी अंदरि वञी वियो। मां ईअं सम्झो मां अहिड़ो त ग़लती में टुड़ी वियो। मां जो गुरगुली कयमि ग़लती में अंदरि पाणी जो वेंदो रहियो हरू भरू टुड़ी वियो रोज़ो। मां जो वियो त वियो, हाणे छा कयूं, अलाह माफ़ु करे। हाणे जेको आहे मूंखे चयो अबू मां गुरगुली कराई, चए तूं कर, तुंहिंजी ईअं कोन लॻंदी। मां जो मां न कयमि भई, वरी चईं तूं कर कर कर, मां कयमि भाई पर रोज़ो वञी महिल टुड़ी वियो। रोज़ो टुटी वियो। हाणे जेको आहे शहरी जो सामान ठहंदासीं ऐं जेको आहे पहिरियों सुभाणे रोज़ो आहे। हाणे मां इंशाअल्लाह ताला मां रोज़ो कोन टोड़ींदुमि। पूरो रोज़ो रखंदे। हा पूरो रोज़ो गुगू ताणी गुगू ताईं रोज़ो रखंदे। त हाणे जेको आहे असां वञूं था शहरी जो सामान वठणु। फैज़ान जेको आहे वार बि कटाईंदो। क्या किलो आहिनि? अधु किलो ॾियसि। चकू 15,000 जी शाम वारी 50,000 जेका खजी ॾे जरी सुठी आहे। त हिते जेको आहे हिते बहितरीनु मीनियो जी शॉप अवेलेबल आहे। हिते जेको आहे चिकन में फर्दर फूड अवेलेबल आहे। त बहितरीनु हिते जेको आहे त असां पराठो वठणु आया हुआसीं। पराठो वरितो आहे असां, आलू वारो पराठो आहे। ऐं जेको आहे शहरी जे लाइ या अफ़्तार जे लाइ त हिते सादो पराठो ऐं आलू वारो पराठो बि वठी सघो था। तमामु बहितरीनु ऐं साफ़ु सुथरी जेका आहे पैकिंग थियल आहे। मीनियो जी शॉप तां जेको आहे असां पराठो वरितोसीं। फैज़ान हिते अची करे फ्री कटिंग न करींदो पियो। कटिंग करींदो बाक़ी बिरान सब फौजी बकर कट। हाँ केड़ी गेम है? हाँ केड़ी केड़ी गेम है? बाबड़े मत वर पैसा जुआ ओए मैं तो चीटिंग होती क्या दोस्तों जो सामान वठणो फरूट वगैरह वो घर में वठी आया हूँ। हाणे जेको आबू आफी जो कम कंदो आहे हुनखे ॾेखारींदा आहियूं। हे तक आबू चंडाई चढ़दी पई कीअं लॻंदो आहे कमु करे करिणो आहे? अबू कंदो आहे कमु तो हली जेको त हाणे जेको आहे मां ॿाहिरि हलंदो आहियां त वीडियो पढ़ंदो आहे। हाणे ॿाहिरि कोन मिलंदो आहे। दोस्तों जेको आहे रोज़े रखण जो टाइम थी वियो आहे त हाणे रोज़ो रखंदासीं। अबू पियो आहे अबू रोज़ो रखंदे अबू पियो आहे। फैज़ान जेको आहे तक़रीबन मूंखे लॻे थो सुतो कोन्हे को जागदो रहियो आहे। मां जागदो आहियां मोबाइल ते
यूट्यूब ते मूवियूं ॾिठियूं आहिनि खोड़ सारियूं जाटिक वरी मां रुपयनि पए वरी हुन में गूगू मुंहिंजो गूगू वॾी हाणे उतां जल्दी रोज़ो रखां वरी हाणे जेको आहे रोज़ो रखंदा हुए ताणी मानी भाॼी अचे हाणे वेठा आहियूं हिते मां बि वेठो आहियां हाणे मां वियुमि हिते जेको पराठो वठी आयासीं हुते उहो हिते पियो आहे फ्रिज में गुड मॉर्निंग दोस्तों, त हिन टाइम जेको आहे 4:20 थी रहिया आहिनि ऐं जेका सेरी आहे उहा असां जेको आहे आलूनि सां कई आहे ऐं पराठो हुयो आलूनि वारो। त हिन टाइम जेको आहे देसी कप में चांहि जो टाइम आहे। त रोज़नि में जेको आहे इबादत लाज़मी आहे। त रोज़नि सां गॾु जेको आहे निमाज़ूं ऐं दुआऊं बि कंदा रहंदा ऐं असांजे लाइ बि दुआ घुरंदा। जेकॾहिं वीडियो पसंदि आई वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा। मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। इजाज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़।